दोस्तों पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट धमाकेदार अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार अचण वारे एपिसोड में छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं नंढे वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुशो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हलूं था अॼु जी हिकु बहितरीनु ऐं धमाकेदार अपडेट जी तरफ़। दोस्तों तव्हां घणा ड्रामा ॾिठा घणियूं कहाणियूं ॾिठियूं पर हीउ ड्रामो ज़ोर आहे पंहिंजा वेरी में त छा छा इन जूं ग़लतियूं कढा हिकु त कानून कोन्हे ऐं ॿियो त तव्हां ॾिसो था त जेको जंहिंखे पारे थो उन खां को पुछण वारो कोन्हे। चाकर ख़ान रुंडे खे माफ़ु करे छॾियो हेतिरा खून कयूं त रुंडो उन खे हथु कढी छॾियईं ऐं सावण खे चई वञे तूं उन खे मार ऐं जापर चए थो मां फलाणे खे मारे पंहिंजो रस्तो क्लियर कयां। रबी जी कहाणी गिंजरल लॻी पई आहे ऐं शेरल वारा आया आहिनि त उहे कुझु करनि कोन था। उहे वञी रुंडे खे वठी हलिया वञनि चवनि उनखे ख़ानदान बचाइणो आहे त पोइ उहे बि छॾो आवाज़ ऐं डायलॉग पिया था ॻाइनि पिया था चवनि। हर कंहिंखे पंहिंजे डायलॉग ऐं मफ़ादनि जे हिसाब सां कमु करिणो थो पवे। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा शाहिद खुशो वर्क खे। अल्लाह हाफ़िज़।